जी ईरान जे रहबर आला आयतुल्लाह सैयद अली खामनाई जी शहादत वारे वाक़े ख़िलाफ़ सख डिस्ट्रिक्ट बार तरफ़ां अदालती कार्रवाइयुनि जो मुकम्मल तौर ते बाइकाट कयो वियो आहे। हिकारो ॾींहुं मल्हायो वियो आहे। इन गॾु सैयद आयतुल्लाह खामनाई जी गाइबाने जनाज़े नमाज़ पिणु अदा कई वई आहे। अचो बार जे अॻुवाननि ऐं वकीलनि सां ॻाल्हि ॿोल कयूं त हू इसराइली ऐं अमरीकी जारियत ख़िलाफ़ छा पिया चवनि। एॾो वॾो वाक़ियो थियो आहे, एॾो वॾो इंसिडेंट थियो आहे, पूरी दुनिया ख़ामोश आहे। ॿियनि ते मयार न आहे, पर जेके मुस्लिम ममालिक आहिनि कम अज़ कम उन्हनि खे एफर्ट्स वठणु घुरिजनि। हा, इन्हनि शयुनि जी शदीद मज़म्मत करणु घुरिजे। हा, ऐं इंटरनेशनल फॉरम आहे। असां हिकु कानूनदान आहियूं, वकील आहियूं। असां इहे कानून बि पढ़िया आहिनि, इंटरनेशनल लॉ बि पढ़िया आहिनि, उन्हनि जी ट्रीटीज़ बि पढ़ियूं आहिनि। UN बि आहे, ज़ाहिरी ॻाल्हि आहे, यूनाइटेड नेशन जेकी हले थी सॼी इंटरनेशनल दुनिया खे जेको रन थी करे, उनजे बावजूदि एग्रीमेंट थियल आहिनि, हर शइ थियल आहे, उनजे बावजूदि इहे शयूं थियनि थी पियूं। एॾे वॾे लीडर खे, सुप्रीम लीडर खे हिननि जेको आहे सो शहीद कयो वियो आहे। उहो बि पूरा मुस्लिम ममालिक ख़ामोश रहिया आहिनि। मां त हैरान आहे, हे मुस्लिम ममालिक थिया कीअं? हिकिड़ो दौर हुयो, हिकिड़ो वक़्तु हुयो जॾहिं को हिकिड़े मुस्लिम कंट्री ते का अहिड़ो को इंसिडेंट थींदो, सभु गॾु थी वेंदा हुया ऐं एॾो प्रेशर डेवलप थींदो हुयो त इंटरनेशनल कम्युनिटी उनजे मथां ख़ामोश थी करे उहा उनखे एक्सेप्ट कंदी हुई इहे शइ थिया। पर हिन दफ़े एॾो वॾो वाक़ियो थी वियो आहे, ईरान जे सुप्रीम लीडर खे शहीद कयो आहे, पर दुनिया ख़ामोश आहे, मुस्लिम ममालिक ख़ामोश आहिनि। ॾाढी अफ़सोस जहिड़ी ॻाल्हि आहे। इन मां इहो अंदाज़ो थिए थो त मुस्लमाननि में हाणे यूनिटी रही न आहे। हर को पंहिंजे मफ़ाद में ॾिसे थो पियो, जंहिंखे जेतिरो मफ़ाद नज़र अचे थो पियो उहो उन पासे वञे थो पियो। इंटरनेशनल ट्रेड जी तरफ़ वञनि था पिया, पैसनि जी खॾु वञनि था पिया, दौलत जी खॾु वञनि था पिया, दुनियादारी जी। ॾाढो अफ़सोस जहिड़ी ॻाल्हि आहे। जी बिल्कुलु, ॾिसो हीउ जेको सानियो आहे, हिकु वॾो सानियो आहे। हिन में असांजा मुस्लिम ममालिक उन सां ईरान सां गॾु न आहिनि बीठा, जंहिंजी असां शदीद लफ़्ज़नि में मज़म्मत बि कयूं था। ऐं अॼु जो जेको हीअ असां गाइबाना जनाज़े नमाज़ ऐं वर्क सस्पेंशन कयो आहे डिस्ट्रिक्ट बार, उहो ईरान सां यकजहती तौरु मल्हायूं पिया। ऐं हीअ सानियो आहे, इलाही वॾो सानियो आहे, जंहिंजी जेतिरी लफ़्ज़नि में मज़म्मत कजे घटि आहे। ऐं इसराइल ऐं फ़लस्तीन ॾिसो अॻु में हिननि ते ज़ुल्म पिया हलनि, मुस्लमान मुल्क हिन महिल ताईं ख़ामोश आहिनि। त असां हिन वक़्तु इहा ई डिमांड कंदासीं त असांजा मुस्लिम मुल्क सभु पाण में गॾिजनि ऐं एको इतिहाद कनि त जीअं इन काफ़रनि खे जेके असां मुस्लमान ते हावी थियण था चाहिनि ऐं जेके असांजे मुस्लिम ममालिकनि खे नुक़सानु पहुचाइण था चाहिनि, जीअं कल्ह हिननि जेको आहे ब्लास्ट कया आहिनि, उन में केतिरा ई जेके जानू आहिनि उहे ज़ाया थियूं आहिनि। उन्हनि जी बि असां शदीद लफ़्ज़नि में मज़म्मत कयूं था ऐं डिमांड कयूं था त यकदमि फिलफोर जेको आहे बंदि कया वञनि ऐं जेको आहे सो वेही करे हिकिड़े पेज ते सभई मुस्लमान खे गॾिजणु घुरिजे। ऐं असां इहे इज़हार यकजहती तौरु असां मुस्लिम मुल्कनि सां गॾु ऐं ईरान सां बि गॾु। कल्ह जेको वाक़ियो थियो आहे, अमेरिका जेको अटैक कयो आहे ईरान ते मथां ऐं जेको आहे सोथों जो शहीद थिया आहिनि असांजा वली, उन्हनि जे हवाले सां जेके मुस्लमान भाइरनि सां गॾु असां यकजहती जा इज़हार कयूं था पिया। ऐं असां जेको होली तक़रीब रखियलु आहे सुभाणे ऐं परीहं, उहे असां पोस्टपोन कयूं था पिया। ऐं असां जेके तक़रीबा थींदियूं आहिनि उहे सादगी सां मल्हाईंदासीं ऐं होली जा त्योहार जेको आहे सो जेको हूंदो आहे ख़ुशी सां मल्हाईंदा आहियूं, उनखे असां सादगी सां कंदासीं। ऐं असांजो विकी कुमार रोड़ी जो मुखिया आहिनि, उन्हनि जो आदेश हलियल आहे, मैसेज हलियल आहे दीवान ग्रुपनि में, त जेके होली तक़रीबा थींदियूं उहे सादगी सां कयूं वेंदियूं ऐं असां उन सां गॾु आहियूं मुस्लमान भाइरनि सां, जेको थींदो असां उन सां गॾु आहियूं। ॾिसो, ही दुनिया जी जेका पाण में काफ़ी मुल्कनि जी जेका वेड़ हली रही आहे, असल में उहा वसीलनि जी वेड़ आहे। ऐं पहिरें तव्हां ॾिठो त अमेरिका इराक़ खे बि ईअं ई वसीलनि जी बुनियाद ते जेको आहे सो उन्हीअ खे कूड़नि केसनि में ऐं उन ते कूड़ा इल्ज़ाम मणे करे उते तेल ते बि कब्ज़ो कयो, छो जो तेल वधीक आहे इराक़ में। हींअर बि ईरान में बि जेको आहे सो वसीला वधीक आहिनि ऐं ख़ासि तौर ते हिकिड़ी जेका पंहिंजो हुतां सामूंडी जेको अचण वञण रस्तो आहे, उन ते वॾो वॾो जोड़ो आहे जेको पूरी दुनिया में तेल पहुचाए रहियो आहे। तंहिं करे असां इन खे बिल्कुलु मज़म्मत कयूं था पिया, छो जो हू न सिर्फ़ु मज़हबी रहनुमा हो, पर मुंहिंजी नज़र में हू जेको आहे सो मज़लूम क़ौमनि जो तमामु वॾो लीडर हुयो, जंहिंखे असां हिकिड़ो मज़लूम क़ौमनि लीडर करे मञूं था पिया। तव्हां ॾिसो त जॾहिं सिंध जे वसीलनि ते धाड़ो लॻे थो पियो त असां जेके बि सिंधी सिंध में रहंदड़ जा ॿियूं जेके बि ज़ातियूं आहिनि उथी पवूं था त असांखे दरिया बि बचाइणो आहे, पंहिंजा वसीला जेके आहिनि कारूंझर बि बचाइणो आहे ऐं पंहिंजो कोयलो बि बचाइणो आहे, पंहिंजो गैस बि बचाइणो आहे। त इहा हींअर जेको आहे जंग अमेरिका उहा वसीलनि ते करे रहियो आहे ऐं जंहिं मुल्क में वधीक वसीला आहिनि उते जेको आहे सो उन जा ई अटैक आहिनि। जेकॾहिं उनखे कोई नथो मञे, जेको उन आण नथो मञे, त पोइ उन सां सिधे रस्ते जंग बि करे रहियो आहे। असां ईरान जे इनखे जेको आहे सो सलाम था पेश कयूं, जंहिं सुपर पावर जे अॻियां बि पंहिंजो कंधु न झुकायो ऐं शहादत जेको आहे सो उन क़बूल कई, पर कंधु झुकाइणु क़बूल न कयो। इहो हुसैनी जेको आहे सो सबक़ु आहे ऐं असांखे बि उन सबक़ मां पिराइणु घुरिजे।
वधीक जेकॾहिं तव्हां ॾिसो त पाकिस्तान में बि काफ़ी माण्हू आहिनि जेके पाड़ेसी मुल्कनि सां ख़ासि तौर ते ईरान सां वधीक प्यार कंदड़ आहिनि, त उन्हनि पंहिंजो इज़हार कयो आहे काउंसलेट जे ॿाहिरों, ऐं उन्हनि जे मथां जेको आहे सो स्टेट जे माण्हुनि जेका इहा फायरिंग करे उन्हनि खे शहीद कयो आहे। त मां इहो चाहींदुसि त इहा कानूनी तरीक़े सां उन्हनि जे ख़िलाफ़ु FIR दर्ज कई वञे ऐं उन्हनि खे किफ़र किरदार ताईं पुॼायो वञे। छो जो जेको हिकिड़ो हथे ख़ाली मुज़ाहिरो करे थो पियो, पुरअमन तरीक़े सां मुज़ाहिरो करे थो पियो, उन जे ख़िलाफ़ु जेको आहे सिधी गोली हलाइणु इहो हिकिड़ो कानूनी जुर्म आहे। इन्ना लिल्लाहि व इन्ना इलैहि राजिऊं। तमामु ॾुख जी ॻाल्हि आहे। ऐं मुस्लमान मुल्क जेके आहिनि ॿिया जेके फरींदुनि सां गॾु बीठा आहिनि, उन्हनि जे लाइ शर्म जी ॻाल्हि आहे त ईरान खे अकेलो करे हिकिड़े नाम निहाद सुपर पावर जे हथों ऐं इसराइल उनजो जो पिठू आहे नुक़सानु पुॼाइनि था पिया। इहो हिकिड़ो वाहिद मुल्क आहे असां वटि जेको अलाह जी सुपरमेसीअ में यकीन रखे थो ऐं पंथनि पाक जी सुपरमेसीअ में यकीन रखे थो। ऐं असांजी सरकार या एस्टेब्लिशमेंट हिनमहिल ताईं ख़ामोश रही आहे। को बि वाज़े ऐलान वाज़े बयानु कोई बि हिनमहिल ताईं न टीवीअ ते न सोशल मीडिया ते कंहिं ते बि न आयो आहे। ॿी ॻाल्हि इहा त कल्ह जेके मुज़ाहिरा थिया आहिनि कराचीअ में ॿियनि शहरनि में, हुन में एडिशनल IG आहे कराची जो आज़ाद ख़ान। पहिरीं ॻाल्हि त न्यूज़ चैनल जेके बि आहिनि मीडिया पर्सन आहिनि सभु उर्दू स्पीकिंग या सिंधी आहिनि। हिन जो अंग्रेज़ी में बयानु ॾियणु ऐं एडमिट करणु त असां मारियो आहे, असां मारिया आहिनि माण्हू, इहे इलाही शर्मनाक ऐं ॾुख ॾियणु ॻाल्हि आहे। त परायो मसइलो पंहिंजे ॻिचीअ में विझे थो ऐं सभई इहे माण्हू जेके बेगुनाह क़त्ल शहीद थिया आहिनि कराचीअ में, इहे अमेरिकन फोर्सिस मारिया आहिनि माण्हू। ऐं उहो पाण एडमिट थो करे त जीअं ॻाल्हि ॿिए पासे वञे ऐं सुभाणे को बि केस कोर्ट में थाणे ते को फरियाद खणी न वञी सघे ऐं उनखे ज़ाहिर नथो करे जेके फोर्सिस आहिनि। असांजो यकीन अलाह ते इंशाअल्लाह फतेह हक़ जी थींदी, इंसाफ़ जी थींदी, ईरान जी थींदी, सभु मुस्लमाननि जी। अगर ईरान वाशिंगटन में स्टूडेंट जे मथां हमलो करे थी इहा दहशतगर्दी आहे, ऐं साॻियो अमेरिका अगर ईरान जे मथां हमलो थो करे त इहो पीसफुल आहे। पीस था असां चाहियूं। रही ॻाल्हि इहा की पाड़े जो बदमाश को हूंदो आहे, अगरि उहो कंहिंजी छत वठे थो पियो, ॿियनि जे मथां हमला थो करे, ज़ाहिर सी ॻाल्हि आहे जंहिंजी टेरिटरी मां हमलो थींदो उन जे मथां रिबेटल में हमलो थींदो ई थींदो। ऐं ईरान पंहिंजो दिफ़ा करे रहियो आहे। शर्म अचणु घुरिजे हिननि ममालिक खे जेके सो कॉल्ड मुस्लिम कंट्रीज़ आहिनि लेकिन पंहिंजे मुस्लिम कंट्री सां गॾु न आहिनि बीठा। हिकु वाहिद ईरान ई आहे जेको मुक़ाबिलो करे थो पियो वक़्त ई अज़ीज़। मां पंहिंजे रहबर आयतुल्लाह ख़ामनाई ते फ़ख़ुरु थो महसूसु कयां। पूरे मुस्लमाननि खे फ़ख़ुरु महसूसु करणु खपे त हुन पंहिंजी जान जो नज़रानो ॾेई करे मुस्लमाननि खे सुजाॻ कयो, पूरी मुस्लिम उम्मा खे सुजाॻ कयो। यहूदी जे ख़िलाफ़ु जेकॾहिं अॼु विड़ियो आहे त सिर्फ़ु ईरान विड़ियो आहे। सलाम थो पेश कयां मां ईरान हुकूमत खे, ईरान जे बादशाह खे, ईरान जे अवाम खे जंहिं जज़्बे सां मोह ॾिनो आहे ऐं यहूदी लाबी खे इसराइल कर या अमेरिका कर उन्हनि ते बमबारी कई आहे। सलाम थो पेश कयां मां आयतुल्लाह ख़ामनाई ते ऐं उनजी पूरी कैबिनेट ते। ताज़ो तव्हां ॾिठो कल्ह कराची में जेको मुस्लमाननि ते हमला करायूं ऐं केतिरा नौजवान शहीद थिया आहिनि। उनमें अमेरिका जो फोर्स ऐं पाकिस्तान जो फोर्स इस्तेमालु थियो आहे ऐं पंहिंजनि माण्हुनि ते गोलियूं हलायूं अथऊं। असां हिननि खे चेताव था ॾियूं त पंहिंजा क़िबला दुरुस्त कयो। ॿी सूरत में पूरे मुल्क में दुनिया में नारो लॻी वियो आहे, हाणे हैदरी या हाली जो नारो लॻी वियो आहे। इंशाअल्लाह ताला फतह हैदरनि जी थींदी, फतह ईमान जी थींदी, फतह हुसैन ते थींदी। यज़ीदियत ते लानत आहे जिन ही किरदारु अदा कयो आहे ऐं हज़रत आयतुल्लाह ख़ामनाई ते हमलो कयो आहे। इन्हनि ते असां लानत था विझूं ऐं हिनखे चेताव था ॾियूं त तव्हां होशियारु थियो। इंशाअल्लाह ताला इनकलाब ईंदो, इनकलाब ईंदो ऐं इनकलाब ईरान आणींदो, ॿियो कोई न आणींदो। असांजा मुस्लमान मुल्क जेके आहिनि सुजाॻ न थिया आहिनि। अॼु ताईं पाकिस्तान जो बयानु न आयो आहे, ॿियनि मुस्लमाननि मुल्कनि जो बयानु न आयो आहे त ईरान सां एतिरो जेकॾहिं ज़ुल्म थियो आहे त छो थियो आहे ऐं उन जेकॾहिं हेॾा हमला कया आहिनि त छो कया आहिनि। असां हिननि खे चेताव था ॾियूं त इंशाअल्लाह ताला ही जेके मुस्लमान आहिनि सुजाॻ थी चुका आहिनि ऐं इसराइली लाबी ऐं यहूदी लाबी जो हाणे अंत आहे। इंतहाई अफ़सोस सां चवणो थो पए त असांजो हिकु क़ाइद, हिकु यतीमनि जो आवाज़, मज़लूमीन फ़लस्तीन जो आवाज़ ऐं दुनिया भर जे कश्मीर हुजे, बर्मा हुजे, जिथों भर जे मज़लूमीन जी उमेद आस हज़रत आयतुल्लाह सैयद अली ख़ामनाई साहब जेके जिस्मानी तौर ते असां गॾु मौजूदु न रहिया आहिनि पर हक़ीक़त आहे उन्हनि जो फ़िक्र ऐं उहा ई उन्हनि जी जिदोजहद त मज़लूमी जा इमाम हुसैन सलाम जो उन ई फ़िक्र जो असांजो क़ाइल लीडर जेको इमाम हुसैन सलाम फरमान खे फॉलो कंदड़ हुयो त इमाम हुसैन सलाम फरमाइनि था त हर उन मज़लूम जी हिमायत कयो चाहे उहो काफ़र ई छो न हुजे ऐं हर उन ज़ालिम
तव्हां माउ अटकायो उहो मुस्लमान ई छो न हुजे। अॼु उन्हनि मज़लूमनि ऐं यतीमनि जी आस हिकु मज़बूत आवाज़ खे अॼु ज़ाहिरी तौर ते जिस्मानी तौर ते असांखे विछड़ो वियो आहे, पर इंशा ताला उहा सोच ता क़यामत वेंदे क़यामत ताईं असांखे क़ाइमु और दाइम रहंदी इंशा ताला। ऐं असां मज़लूमीन जहान खे ताज़ियत था पेश कयूं, उन सां गॾोगॾु असां सख़्त अल्फाज़ में मुज़म्मत था कयूं ऐं मज़लूमीन जी आवाज़ इहो ख़ुदा जो अमर आहे, ख़ुदा जो हुकुम आहे। इंशा ताला मज़लूमीन जहान सुरखरू थींदा ऐं ज़ालिम नीस्तो नाबूद थींदो इंशा। पाकिस्तान जी जेका बि अवाम आहे, पाकिस्तान जी जेका बि मुस्लिम क़ौम आहे, उहा हिन ॾुख जी घड़ी में ईरान सां गॾु आहे ऐं हमेशह रहंदी पाकिस्तान जो मुस्लमान। पर बदकिस्मती सां चवणो थो पए असांजा चोर हुकुमरान फारम 47 वारा तमामु हिकिड़ो ग़म गुस्से सां चवणो थो पए हिन टाइम ताईं। थियणु त ईअं घुरिजे हा त असांजे प्राइम मिनिस्टर खे जेके उन जा ईरानी सुप्रीम लीडर जा जेके उनजा राइचुल्स आहे, उनजी जेका जनाज़े नमाज़ में उनमें शिरकत करणु घुरिजे हा, पर बदकिस्मती सां हिकिड़ो मुज़म्मती को बयान बि असांजे हुकुमरान सां जो न आयो आहे। मूंखे अॼु पंहिंजे अॻवान, पंहिंजे लीडर, पंहिंजे क़ाइद इमरान ख़ान साहब जी ॻाल्हि उहा जेका हुन 22 में चई त रिजीम चेंज वारी ॻाल्हि, अॼु उहा सची साबित थी आहे। हुन चयो हो, ओपनली चयो, हर फ्लोर ते चयो हो त इहे इसराइल जा एजेंट थो, इहे इसराइल ॾे वेंदा, इहे अमेरिका ॾे वेंदा, उनजा तलवा चटींदा ऐं रिजीम चेंज जे तहत पाकिस्तान में यहूदी लाबी खे मज़बूत कंदा ऐं मुस्लिम उम्मा खे कमज़ोर कंदा। ऐं उहा शइ अॼु असांजे लीडर इमरान ख़ान साहब जी जेको बेगुनाह क़ैद में काटे रहियो आहे 3 सालनि खां वठी, अॼु सची साबित थी आहे। पाकिस्तान जी अवाम, पर के दुनिया पूरी जी अवाम इन शइ खे एप्रिशिएट कयो त इमरान ख़ान सचो लीडर हो, उन सच ॻाल्हि कई। जी सखर जी वकील बिरादरी तरफ़ां इसराइल ऐं अमेरिका तरफ़ां ईरान ते हमले जी सख़्त लफ़्ज़नि में मुज़म्मत कई वई आहे ऐं हमले में ईरान जे रहबर आला आयतुल्ला सैयद अली खामनाई जी शहादत ते अफ़सोस जो इज़हार कयो वियो आहे ऐं मुस्लमान मुल्कनि खां मुतालबो कयो वियो आहे त इन वॾे सान्हे ते, इन वॾे अफ़सोसनाक हादसे ते उन्हनि जी ख़ामोशी अफ़सोसनाक आहे। तंहिं करे मुस्लमान मुल्कनि खे मुतहद थियणु घुरिजे ऐं यूनाइटेड नेशन खां बि वकील बिरादरी मुतालबो कयो आहे त ईरान मथां हमलो कंदड़ मुल्कनि ख़िलाफ़ कार्रवाई कई वञे। कैमरामैन हयात कोकर सां गॾु फारूक सुमरो, टाइम न्यूज़, सखर।